चमत्कारी तौर ते हिकिड़ी ॻाल्हि मां ॾिठी, गोमती नदी जी हींअर त बिल्कुलु फुल भरी वई आहे, शाम थींदे ई ख़ाली थी वेंदी आहे त सॼो पाणी वञी समुंद्र में बैग थी वेंदो आहे। भगवान श्री कृष्ण जो अंदर प्रतिमा है जो स्वयं भू प्रकट है, जंहिंखे के ठाहियो कान आहे। हिन वक़्तु असांजे पुठियां जो मंदिर ॾिसो, द्वारकाधीश महाराज जो है भगवान श्री कृष्ण जो। जय झूलेलाल। हिन वक़्तु मां भगवान श्री कृष्ण जी नगरी द्वारका नगरी में आई आहियां। द्वारका नगरी तो मां सुबुह जो ही अची वियसि, हींअर सुबुह जा थिया आहिनि 9। तव्हां ॾिसंदा ई हूंदा हिते बिल्कुलु सर्दी कोन्हे उत्तर प्रदेश जे मुक़ाबले। हिते बसि सुबुह ही शाम जी सर्दी रहंदी आहे, त मां त सुबुह ही अची वियमि, त मंदिर में मां सुबुह ही दर्शन करे छॾिया और दर्शन में मूंखे ॾाढो आनंद आयो, छोकी उन वक़्तु बिल्कुलु भीड़ कोन हुई। हाणे मां ॾिसां पई त मंदिर में ॾाढी भीड़ वधी वई आहे, छोकी जेके माण्हू राजकोट या आसे पासे शहरनि खां हूंदा आहिनि त उन्हनि खे कलाक खां ॿ कलाक लॻींदा आहिनि, त उहे अची हिते द्वारका में भगवान श्री कृष्ण जा दर्शन कंदा आहिनि। तव्हां मुंहिंजे सिधे हथ ते ॾिसंदा हो न गोमती नदी, हितां खां 300 मीटर जी दूरी ते वञी समुद्र में भी मिले। पर चमत्कारी तौर ते हिकिड़ी ॻाल्हि मां ॾिठी, गोमती नदी जी हींअर त बिल्कुलु फुल भरी वई आहे, शाम थींदे ई ख़ाली थी वेंदी आहे त सॼो पाणी वञी समुद्र में बैग थी वेंदो आहे, त माण्हू हितां खां होसि ताणी वञी था सघनि पंधु। अगरि तव्हांखे साम्हूं दर्शन करण लाइ वञिणो हुजे त 100 रुपए पर पर्सन सां तव्हांखे बोट उते दर्शन कराए छॾंदी। अगरि तव्हांखे ऊंट जी सवारी ते वञिणो आहे त ऊंट 2 माण्हुनि खे वठी वेंदी आहे, पर पर्सन 100 रुपए सां तव्हांखे उते दर्शन कराए छॾींदी। तव्हां जॾहिं बि दर्शन करणु अचो त 1 खां 4 बिल्कुलु दर्शन न, उन टाइम दर्शन बंदि रहंदा आहिनि, उन टाइम भगवान श्री कृष्ण जे निंद्रा जो टाइम हूंदो आहे। हिन वक़्तु मूंसां गॾु सुशील कुमार चावलानी बीठा आहिनि, जंहिंखां मां हुन मंदिर जी पूरी जानकारी थी वठणु चाहियां। सभिनि खां पहिरीं जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। हिन वक़्तु असांजे पुठियां जो मंदिर ॾिसो, द्वारकाधीश महाराज जो है भगवान श्री कृष्ण जो। तव्हांखे पतो न भगवान श्री कृष्ण जो जनम मथुरा में थियो, उनखां पोइ भगवान श्री कृष्ण हिते अची विराजित थिया हुआ, छोकी भगवान श्री कृष्ण जा वॾा बाबा बलराम जी, उन्हनि जी शादी थी हुई रेणुका जी। उन्हनि जे पिता उन्हनि खे इहा ज़मीन ॾिनी हुई गिफ्ट करे शादी जे उपलक्ष्य में, त हुन खां पोइ भगवान श्री कृष्ण पंहिंजो राज्य हिते वसायो। तव्हां ॾिसो पुठियां मंदिर, हिते भगवान श्री कृष्ण पंहिंजे पूरे परिवार सां गॾु विराजित आहिनि। इन जे मथां त ध्वजा ॾिसंदा हूंदव जो पहिरें बि ॾींहं में 5 बार बदिलजंदी आहे। 52 गज जी ध्वजा आहे जो कि ॾींहं में 5 बार बदिलजंदी आहे। ऐं हिन सिधे हिते असांजो खड़ा आहियूं, असां किनारे ते खड़ा आहियूं गोमती नदी ते। हिन वक़्तु इहे भरियल आहे, मां मञा थो कि क़रीब 3 खां 4 फुट इनजी गहराई आहे, पर शाम जो पूरी लही करे वापसी त 300 मीटर अॻियां ई समुद्र में वापसी मिले पई, जो कि बिल्कुलु ख़ाली थींदा, माण्हू पंधु ॿिए पासे वेंदो हली आहे। ऐं अंदरि तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाए रहिया, पर हिन जॻह ते भगवान श्री कृष्ण आया हुआ त हिते पाणी तव्हांखे आसे पासे 42 गांवनि में तव्हांखे हिते पाणी ॾाढो खारो मिलंदो, मिठो पाणी ॾाढो मुश्किल मिलंदो। बसि हुन पांडव कुओं आहे उते सिर्फ़ु मिठो पाणी हिन कुएं में, बाक़ी हिते खेती बाड़ी वग़ैरह कान थींदी आहे। पारण आहिनि जो ऋषि दुर्वासा हुआ, जेके भगवान श्री कृष्ण माता रुक्मणी पंहिंजे घर घुरायो भोजन लाइ न्योतो ॾियण लाइ, त भगवान दुर्वासा ऋषि थोरा गुस्सेबाज़ हूंदा हुआ। उन्हनि चयो कि ठीकु आहे, रथ में तव्हां मूंखे वठणु अचो, पर रथ केरु घोड़ो या केरु जानवर कान खींचींदो, स्वयं भगवान श्री कृष्ण ऐं माता रुक्मणी खींचे करे खड़ी हलंदी। त भगवान श्री कृष्ण ऐं माता रुक्मणी जॾहिं रथ ख़ुदि में खींचे आया, दुर्वासा ऋषि खे विहारे करे, माता रुक्मणी खे ॾाढी प्यास लॻी, त हुननि भगवान श्री कृष्ण खे चयो कि मूंखे प्यास लॻी आहे। त भगवान श्री कृष्ण पंहिंजे हिकु अंगूठे सां माता गंगा खे हुते प्रकट करे छॾियो। जॾहिं माता गंगा प्रकट थी त माता रुक्मणीअ दुर्वासा ऋषि खां कुझु कान पुछो, न आज्ञा वरिती। इहा ॻाल्हि दुर्वासा ऋषि खे ॾाढी बुरी लॻी ऐं उन ॻाल्हि खां नाराज़ थिया। उन्हनि हुन वक़्तु ई भगवान श्री कृष्ण खे श्राप ॾिनो कि तव्हां जिते बि रहंदा हुनजे आसे पासे जी धरती में तव्हांजी ना खेती थींदी, ना मिठो पाणी हूंदो। तॾहिं भगवान श्री कृष्ण जे हिन नगरी जे आसे पासे 42 गांवनि में किथे खेती बाड़ी बि कान थींदी आहे सुठी तरीक़े सां, ना ई पाणी मिठो मिली पाईंदो आहे। इहो हिते जी कहानी हुई। बाक़ी तव्हांखे मां 1-2 ॻाल्हियूं दिलचस्प बि ॿुधाए छॾियां। हिते 1 खां 4 दर्शन बंदि रहंदा आहिनि। सुबुह जो माण्हू दर्शन कंदा आहिनि, असां बि सुबुह जो दर्शन कया त असांखे कलाक लॻी वियो। हिन हिसाब सां उहो ॾाढो जल्दी आहे। अंदरि हिकु तुलादान जो क्षेत्र आहे, जिते भगवान तव्हांखे पतो हूंदो श्री कृष्ण का जॾहिं भगवान हिकु लीला रची, नारद मुनि भगवान श्री कृष्ण खे पंहिंजो दास ठाहे छॾियो, उहो भगवान श्री कृष्ण जी लीला हुई। तॾहिं भगवान श्री कृष्ण खे वापसी सत्यभामा खे थोरो सबक़ु सिखारण लाइ भगवान श्री कृष्ण कयो। त जॾहिं वापसी में नारद मुनिअ तुलादान घुरियो, तव्हां उहो एपिसोड बि कई, श्री कृष्ण वग़ैरह जो नाटक इन एपिसोड, त उहो तुलादान क्षेत्र बि अंदरि ई आहे जिते भगवान श्री कृष्ण तुलादान थियो।
अॼु बि माण्हू पंहिंजो अंदरि तुलादान कराईंदा आहिनि, जंहिंमें 7 अनाज तोड़िया वेंदा आहिनि माण्हू जे वेट जे बराबरि। उहो बि तव्हां विजुअल्स में ॾिसंदा हूंदव, तुलादान जो क्षेत्र हूंदो त माण्हू पंहिंजो तुलादान कराईंदा आहिनि, उहो बि हिते ई आहे जॻह। ॿिए पासे तव्हांखे वञिणो आहे मंदर ॾिसण हिन नदी जे पासे। हिन वक़्तु जो अधिकतर माण्हू एडवेंचर बि कंदा आहिनि, त पाणी जी एक्टिविटी बि थियनि पई, माण्हू उठ ते बि उन साइड वञनि था, जंहिंमें 100 रुपये पर पर्सन चार्ज वठंदो आहे। हिकु उठ ते 2 माण्हू वञी सघनि था। बाक़ी हिते मोटर बोट वग़ैरह आहिनि जो 100 रुपये पर पर्सन आहे। बाक़ी पूरो क्षेत्र जो आहे, हिते मां तव्हांखे रोटी जी ॻाल्हि ॿुधायां त तव्हां गुजरात खां बिलोंग नथा करो त गुजरात में अधिकतर तव्हांखे रोटी में मिठो पनीर वधीक नज़र ईंदो। इहो तव्हांखे हिते जो कल्चर अपनाइणो पवंदो अची न हुते। मुश्किल त आहिनि ॿिया रेस्टोरेंट, पर अधिकतर रेस्टोरेंट तव्हांखे हर शइ में थोरो सो मिठोपन तव्हांखे मिलणो। बाक़ी मंदिर जा दर्शन मां तव्हांखे ॿुधाए ई छॾिया। मंदिर जो तव्हांखे ॿुधायोसीं। हिकु ॻाल्हि बि दिलचस्प ॿुधायां तव्हांखे, उहो तव्हांजे ॼाणण लाइ ज़रूरी। अधिकतर जो बि टूरिस्ट ईंदा आहिनि उहो हिन ॻाल्हि खे नोटिस कंदा आहिनि। भॻवानु श्री कृष्ण जो अंदरि प्रतिमा आहे जो स्वयंभू प्रकट आहे, जंहिंखे के ठाहियो कान आहे। हुन प्रतिमा जे नेत्र में तव्हांखे लॻो बंदि आहिनि, पर बंदि कान आहे, हुनमें वार जेतिरो हल्को खुलियो पियो आहे। छोकी परे आहे त तव्हांखे हीअ शइ नज़र एतिरी कान्हे, अधिकतर समय खे लॻंदो आहे बंदि आहे, बंदि कान आहे, वार जेतिरी खुलियल आहे। चवंदा आहिनि जॾहिं मुगलनि जो शासन हो, हुननि हिननि प्रतिमान खे, हिंदू प्रतिमान खे ध्वस्त बि कयो, त हिन डप सां हिते जे पुजारियुनि हिन प्रतिमा खे हिकु खूह में लिकाए छॾियो। जॾहिं हीउ डप ख़तमु थी वियो मुगलनि जो, त उन्हनि हुन खूह मां निकिरण लाइ हिकु ॾींहुं फिक्स कयो। पर भॻवानु श्री कृष्ण जो हिकु पंडित खे सुपिनो आयो कि मूंखे हिन तारीख़ हिन ॾींहुं निकारियो वञे। पर हुननि सोचियो हीअ कोई अहिड़ी आम ॻाल्हि आहे, हिन ते ध्यानु न ॾिनो। हुननि पंहिंजी मर्ज़ी सां फाने ॾींहं में हुनखे निकारे छॾियो खूह मां। त हुनजी अखियूं बंदि निकितियूं, भॻवानु श्री कृष्ण प्रतिमा जी बंदि न, हिकु वार जेतिरो या हिकु धागे जेतिरो खुलियल हुयूं। त हीअ मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। पहिरीं उहा प्रतिमा स्वयं पहिरीं जो हुई, हुनमें पूरी तरह सां अखियूं खुलियल हुयूं। त अॼु बि उहो ई आहे। अॼु तव्हां अचो था द्वारका, त द्वारका में तव्हांखे रेलवे स्टेशन जी सुविधा बि आहे। बाक़ी तव्हां राजकोट जहिड़े वॾे शहरनि खां तव्हां जुड़ियल आहे रेगुलर बसिस सां, त कॾहिं द्वारका अचो त हिते दर्शन करे वञो। ऐं 4 धामनि मां हिकु धाम आहे, तव्हांखे पतो हूंदो। हिकु त पंहिंजा उत्तराखंड जा 4 धाम थींदा आहिनि, जंहिंमें गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ ऐं केदारनाथ थींदा आहिनि। मेन जो हिंदुस्तान जा 4 धाम थींदा आहिनि, हुनमें पंहिंजो हिकु द्वारका ईंदो आहे, हिकु बद्रीनाथ ईंदो आहे, हिकु जगन्नाथपुरी ईंदो आहे, ऐं चौथो रामेश्वरम धाम, जेके भॻवानु श्री राम, भॻवानु भोलेनाथ जो मंदरु आहे, जो भॻवानु श्री राम ख़ुदि पंहिंजे हथ सां शिवलिंग ठाहियो। त हीअ 4 धामनि मां हिकु धाम पंहिंजो द्वारका धाम आहे। तव्हांखे मां उमेद करां थो मंदिर जी जानकारी मिली वेंदी। हाणे घुमूं था ॿियो द्वारका। हिन वक़्तु मां भॻवानु श्री कृष्ण जी द्वारका नगरी खां 2 किलोमीटर अॻियां हली करे माता रुक्मणी जे मंदिर में आई आहे। हीउ ॾाढो मेन मंदिर आहे, तव्हांखे ज़रूरु हिन मंदिर जा दर्शन करणा खपनि। अॻियां जी जानकारी वरी हिकु बार सुशील कुमार चावलानी खां वठंदासीं। हीउ मंदिर माता रुक्मणी जो मंदिर आहे। हीउ मेन मंदिर खां 2 किलोमीटर दूरी ते आहे। जीअं अञा कृतिका जी तव्हांखे ॿुधायो, जॾहिं भॻवानु श्री कृष्ण माता रुक्मणी जो विवाह थियो, तॾहिं माता रुक्मणीअ ऐं भॻवानु श्री कृष्ण ऋषि दुर्वासा खे पंहिंजो न्योतो ॾिनो। तव्हांखे इहो वीडियो बि असां पहिरीं ॿुधाए चुका आहियूं। जॾहिं न्योतो ॾिनो त हुननि चयो मां हिकु शर्त ते तव्हांजे द्वारका ईंदुसि कि तव्हां रथ में तव्हां ॿई खीचे हलो, मूंखे रथ खे तॾहिं मां ईंदुसि, कोई पशु न हुन रथ खे खीची ईंदो। ईअं ई थियो। भॻवानु श्री कृष्ण ऐं माता रुक्मणी जॾहिं हुन रथ खे खीचियो पिए, पर माता रुक्मणी थकिजी वई हुई, हुननि खे प्यास बि लॻी, तॾहिं भॻवानु श्री कृष्ण पंहिंजे अंगूठे सां हुते गंगा प्रकट करे छॾी हुई। ऐं माता रुक्मणीअ हुन प्यास जे विचलनि मां दुर्वासा ऋषि खां आज्ञा कान वरिती ऐं हुनखे जल्दी सां जल खे ग्रहण करे वरितऊं। ऋषि दुर्वासा थोरा गुस्सेल क़िस्म जा ऋषि हुआ, त हुननि हिकदमि श्राप ॾई छॾियो भॻवानु श्री कृष्ण माता रुक्मणी खे। 2 श्राप ॾिना। हिकु श्राप त मां तव्हांखे ॿुधाए छॾियो कि हिन जॻह ते कोई बि अन्न पाणी न हूंदो, न मिठो पाणी हूंदो, न अन्न जी हिते खेती थींदी। त हिन आसे पासे 42 गांवनि में कोई अन्न जी खेती कान थींदी आहे, न मिठो पाणी आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॾिनी हुननि, ॿियो श्राप ॾिनो, माता रुक्मणी ऐं भॻवानु श्री कृष्ण 12 साल अलॻि रहंदा। त माता रुक्मणी हुन श्राप जे कारण 12 साल हिन जॻह ते वेही करे तपस्या कई। हितां 2 किलोमीटर परे द्वारका नगरी आहे, जिते भॻवानु श्री कृष्ण जो राजा हुआ ऐं माता रुक्मणी 12 साल हिते तपस्या कई। त इहो हुनजो जो श्राप हुनजे कारण हिन मंदिर खे अॼु बि माण्हू जो जॻह हुई माता रुक्मणी 12 साल रही हिते दर्शन कंदा हुआ। हाणे पाण हितां हलूं था अॻियां ॿियनि देवी देवताउनि जा दर्शन कयूं था।
हिन वक्त रात जा 9 थी चुका आहिनि। मां द्वारका नगरी पहुची चुकी आहियां। द्वारका नगरी में मां भोजन प्रसादालय में प्रसादी ग्रहण करण आई आहियां। ही भोजन प्रसादालय मंदिर प्रशासन जी तरफ़ां हलाई वेंदी आहे। हाणे हलूं था पाण भोजन प्रसादी करण जा। इन वीडियो के पाण हिते ई था विराम ॾियूं। अगली वीडियो में पाण सोमनाथ धाम घुमंदासीं। तव्हांखे मुंहिंजी जानकारी सही लगी हुजे तो प्लीज़ हिन चैनल खे फॉलो कजो। तेसि तक ला जय श्री झूलेलाल।